मलीर मां अवांखे अपडेट कंदा हलूं। अवामी प्रेस क्लब मलीर पारां समाजी अॻवान गुलाम मुस्तफ़ा बलोच जे मान में मुनीर बलोच बाग में पुरवकार राजयाणी ऐं मनता तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें खेसि लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड, अजरकूं ऐं गुलनि जा तोहफ़ा पेश कया विया। तक़रीब खे सदारती ख़िताब कंदे MNA हकीम बलोच चयो त गुलाम मुस्तफ़ा बलोच 3 ॾहाकनि खां समाजी शोबे में नुमाया ख़िदमतूं सरअंजाम ॾेई 800 खां वधीक कम्युनिटी बेस्ड ऑर्गेनाइज़ेशन्स खे तरबियत फ़राहम कई आहे। गुलाम मुस्तफ़ा बलोच चयो त हीउ एज़ाज़ उन्हनि सभिनी माण्हुनि जे महिनत जो एतिराफ़ आहे जिन सां गॾिजी समाजी बहितरी लाइ कमु कयो। तक़रीब खे सैयद खुदारिनो शाह, राजा रज़ाक बलोच, डॉक्टर तनवीर शेख, सलीम कलमती, यूसुफ बलोच, इमदाद जोखियो, सज्जाद अली शाह, डॉक्टर कलीम दुरानी, रहमान गुल पालारी, नूर मोहम्मद बजीर, आज़ाद समेजो, सलीम जे मेमण, अली मस्तोई, शुएब बकक ऐं अशफाक चनड़ पिणु ख़िताब कयो ऐं गुलाम मुस्तफ़ा बलोच जी समाजी ख़िदमतुनि, क़यादत साज़ी ऐं अवामी शिरकत खे तारीख़ी क़रार ॾिनो। आख़िर में क़ौमी शाइर ऐं फ़नकार ज़ाहिद शेख ऐं अयूब सहतो क़ौमी ऐं सक़ाफ़ती गीत पेश करे तक़रीब खे चार चंड लॻाए छॾिया।